भारत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी थियण ख़िलाफ़ JUI सजावल पारां एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। BJP अॻवाननि पारां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी करण ख़िलाफ़ जमईत उलमा सजावल पारां JUI सिंध जे नायब अमीर मौलाना सालेह अलहदाद ऐं मदरसा दारुल फ़यूज़ कासमिया जे मुहतम मौलाना मोहम्मद इस्माइल कासमी जी अॻवानी में हाजी अब्दुल रहीम शाह चौक खां रैली कढी पब्लिक पार्क ते मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में JUI सरबराह मौलाना अनवर सुमरो, मौलाना गुलाम हुसैन मेमण, मौलवी हसन कासमी ऐं मौलवी अशरफ मेमण, हिंदू पंचायत जे अॻवान माधूदास समेत हिंदू बिरादरी माण्हुनि समेत सवें आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली में शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त अहिड़नि गुस्ताखनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। पाकिस्तान हुकूमत भारत सां मुकमल बाइकॉट करे।